नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खानपुर महर शहर में हिंदू वापारी अंबरलाल जे घर मां 1 करोड़ रुपयनि जी चोरी जी इतलाह ते सूबाई सलाहकार बंगल खान संदसि घर पहुची वियो। चोरी जी वॾी वारदात जो पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि भाउ सूबाई सलाहकार मीर बंगल खान महर नोटिस वरितो। मीर बंगल खान महर मुतासिर हिंदू वापारी जे घर पहुची वारदात वारी जाइ जो मुआयनो कयो ऐं ब्रीफिंग वरिती। सूबाई सलाहकार SSP कोटकी सां राब्तो करे केस चोरी वापस करण तोड़े चोरनि खे गिरफ़्तार करण जूं हिदायतूं कयूं। अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इतला मिलियो त पाण हली आयसि, जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। मीर बंगल खान महर खानपुर महर पुलिस खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि, जवाबदारनि जी ॻोल्हा तोड़े चोरी वापस करण लाइ क़दम खणे पई। सूबाई सलाहकार मीर बंगल खान महर तालका अस्पताल में सहूलियतूं फराहम करण लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। इंशाअल्लाह तमामु जल्द अस्पतालनि खे अपग्रेड कयो वेंदो। मीर बंगल खान महर जिन खातनि जूं ऑफिसूं हिते न आहिनि उहे हिते लॻाराए अवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। मीर बंगल खान महर जी हिंदू वापारी जे घर मीडिया सां ॻाल्हि ॿोल।